खैरपुर यूनियन काउंसिल शादी शहीद जे ॻोठ ही सुभाणे पीपल्स पार्टी जो जनरल काउंसिल इरफान अली हालेपोटो जी औताक ते मच कचेरी जो प्रोग्राम थी गुजरियो, जंहिंमें यूसी शादी शहीद चेयरमैन फ़कीर शेर अली ॾेतो मामू सुणो ख़ान हालेपोटो, साफ़ी अब्दुल सत्तार मेहरानी ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त मच कचेरी सिंध जे क़दीमी रिवायत ऐं महिमान नवाज़ी आहे। पुराणे ज़माने में कचहरियूं थींदियूं हुयूं त जहिड़ा फॾा फ़साद न थींदा हुआ। ॿधी प्यार मोहब्बत इख़लाक़ नंढ वॾाई मोहब्बतूं बरकतूं हुयूं। मच कचहरियूं न थियण सबबि औताकूं वीरान नफ़रतूं जहिड़ा फॾा फ़साद वधी विया आहिनि। अहिड़ा प्रोग्राम थियणु घुरिजनि त नौजवाननि खे ख़बर पए त सिंध जी पुराणी ऐं क़दीमी सक़ाफ़त मच कचहरी आहे। इन मौक़े ते प्रोग्राम में सूफ़ी फ़नकार राजकुमार महफ़िल में राग विराग करे ख़ूब दाद हासिल कयो। दीदार कटोहर, मोहम्मद साले कटोहर, कुमण फ़कीर हालेपोटो, आशिक अली मेहराणी ऐं ॿियनि शिरकत कई। इन मौक़े ते आयल महिमाननि खे सुणो ख़ान हालेपोटो, इरफान हालेपोटो, माशूक अली हालेपोटो, इम्तियाज़ अली हालेपोटो जिन सिंध जी सुखड़ी टोपी अजरक ओढ़ाया विया ऐं आयल महिमाननि जो शुक्रिया अदा कयो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।